वनहनु अला ज़ालिका लमिन अश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाइरो, अजीजो, दोस्तो ऐं बुजुर्गो, अॼोको ही प्रोग्राम मौजू रखियो वियो आहे अबे अम्मा जी सुञाण। दुनिया में को कंहिंखे सुञाणे, को कंहिंखे, कंहिं वॾेरा सुञाता, कंहिं अमीर सुञाता, कंहिं नवाब सुञाता, कंहिं कामोरा सुञाता, कंहिं मीर सुञाता, कंहिं पीर सुञाता, कंहिं दोस्त सुञाता। कमाए आ उहे जवान जन अबे अम्मा खे सुञातो। कमाए आ उहे जवान जन अबे अम्मा जी इज्जत कई। छो त इबादत रब जे ज़ात जी करणी आ ऐं इज्जत अबे अम्मा जी करणी आ। अबो अम्मा जेकॾहिं काफ़र आहिनि त बि उन्हनि जी नाफ़रमानी करणी नाहे। तॾहिं क़ुरान थो चए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। वइम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमह वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ओ बे अम्मा सां ॾाढो हलाइण वारा, ओ बे अम्मा सां पंहिंजी ताक़त ज़ाहिर करण वारा हया कर। अहिड़े बाबे सां तो लड़े, अहिड़ी अम्मा सां तो लड़े जंहिं तुझे लाइ वॾा जतन कया। जे अम्मा तोसां ॾाढा दुख खाधा, एॾियूं तकलीफ़ां थी सहे, अम्मा ईज़ा वठी सहे। अम्मा चवंदी आ मां दुख में हुजां, मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न हुजे। बाबो चवंदो मां दर दर ते मज़ूरियूं कयां, मुंहिंजा बच्चा पेट बुखिया न हुजनि। अहिड़े अबे सां कीअं थो लड़े? क़ुरान छा थो चए? वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। वाह कुरान तुझे लफ्ज़न तो मां कुर्बान वञा। अहिड़े अबे खे उफ़ भी न कजाए, अम्मा खे रहड़ भी न ॾिजाए, उफ़ भी न कजाए। मता उमिरि जा अमल मां नास न करे छॾियां। हया कयो। अॼु जवानीअ जे मॻीअ में अची अबे कुराड़े ते तोखे रहम नथो अचे, अम्मा पोड़ीअ ते तोखे रहम नथो अचे। इहा जवानी तोसां सदाई न हलंदी।
कॾहिं उहो ज़मानो ईंदो तूं भी पोड़ो थी वेंदे। हया कर, छॾ वॾाई, छॾ आकर, अब्बे सां सीट न कजाए, अम्मा सां सीट न कजाए। अब्बो अम्मा दुआ तुझे ला घुरनि त अल्लाह जे तरफ़ां, अल्लाह जे ज़ात जे तरफ़ां तुझे अब्बे अम्मा जी दुआ क़बूल थी वञे। हा रहमत वसी पए, अर्श झुली पए, इहो थी अब्बो अम्मा। एड़े अब्बे अम्मा सां कीअं लड़दो आहीं? अम्मा चवंदी मां बुख ते हुजां, मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न हुजे। बाबो चवंदो मां कपड़नि खे चतियूं विझां, मुंहिंजे बच्चे खे नवां कपड़ा हुजनि। ईद जे अचण खां हफ़्तो बाबो अॻ में तोखे कपड़ा वठी ॾींदो, चवंदो मूंखे पुराणा कपड़ा हुजनि, मुंहिंजे बच्चे खे नवां कपड़ा हुजनि। मथां दोस्त मुंहिंजे बच्चे खे मिहणा हुजनि। अबो तुंहिंजो ग़रीब आहे, मिसकीन आहे, न मां ॾुख संदुमि पुट, तोखे तकलीफ़ न हुजे। हया न कंदो आहीं। अधरात जे टाइम ते दुनिया सुती पई आहे, तूं ॿाहिरि आहीं। अम्मा जी धी त दरवाज़े में आहे, पई थी दुआयूं करे। अल्लाह मुंहिंजो बच्चो तुंहिंजे हवाले थी, अल्लाह मुंहिंजे बच्चे ते रहम जी नज़र कजांइ, अल्लाह मुंहिंजे बच्चे ते फज़ल जी नज़र कजांइ, अल्लाह मुंहिंजे बच्चे ते करम जी नज़र कजांइ। इहा अब्बे अम्मा जी दुआ थी। एड़े अब्बे अम्मा सां न फिटाइजांइ, तख्ता निकिरी वेंदई, दुनिया में भी नाकाम थी वेंदे, आख़िरत में भी नाकाम थी वेंदे। जे आख़िरत ऐं दुनिया में कामयाबी खपई त अब्बे अम्मा खे राज़ी कंदो अच। दीन जे जेकॾहिं तुंहिंजो अबो मां मुखालिफ़नि त उन्हनि जो चयो न वठिजांइ। हा उन्हनि जो चयो न वठिजांइ, दीन जी ख़िदमत न छॾीजांइ। पर जे अबे अम्मा कलमे वारा आहिनि, तुंहिंजी इज़त था कनि, अबो अम्मा दीनदारनि, तोखे बि वसीयत था कनि त बच्चा दीन जी ख़िदमत कर। पोइ अहिड़े अबे अम्मा जी तूं बि ख़िदमत कजांइ। हया कर अहिड़े जी कीअं न ख़िदमत अबे अम्मा जी कयूं, जेको अबो ॾुख थो सहे, जेको तकलीफ़ां थो सहे। एड़े अबे अम्मा खे राज़ी कर। जे अबे अम्मा खे राज़ी कयो न ॼणो रब जे ज़ात खे राज़ी कयो। इबादत रब जे ज़ात जी कर, इताअत आमना जे लाल जी कर, इज़त पंहिंजे अबे अम्मा जी कर। चेतो वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। वाह कुरान तुझे मां नाले तो कुर्बान वञा। जे कुरान न हुजे हा त तूं असां लाइ काथे हुजऊं हा। समूरा चओ न कुरान अबे अम्मा जी इज़त सेखारी आहे। अबे सां सीट न कर, अम्मा सां सीट न कर। सुञाण थो हे अधो आहे, हे सौट आहे, हे पाड़े जो आहे, पर उन अबे अम्मा के नथो सुञाणे जंहिं अबे अम्मा जा थोरा थी आहिनि कि न थोरा। माइटनि जा थोरा, मिटनि जा थोरा, भाइरनि जा थोरा, अज़ीज़नि जा थोरा, अबे अम्मा जा भी थोरा थी। जेको ॾुखनि में भी बाबो तोखां परे नथो वञे, अम्मा तोखां परे नथी वञे। हाँ यादि रखी छॾिजांइ, जे तोखे तकलीफ़ हूंदी आहे त न अबे खे निंड्रा न अम्मा खे निंड्रा। घरवारी भी तुझी चवंदी अल्लाह मुंहिंजो मुड़ुस भी तुझे हवाले थी, पर उहा वञी निंड कंदी। अबो मां पिया था जाहिनि हीअं नज़र मथे अथनि अल्लाह कॾहिं असांजे बच्चे खे तंदुरुस्ती ॾींदे। अबे अम्मा जी दुआ क़बूल थी वेंदी आहे, अर्श झुरी पवंदो आहे, रहमत झुरी पवंदी आहे, दुआ क़बूल थी वेंदी आहे। अबे खे कीअं थो रंजाए, अम्मा खे कीअं थो रंजाए। नज़र त कर त अम्मा बच्चे सां केॾा थी गनंदे। उहा बीबी मरियम आहे जंहिंखे बिना मुड़ुस जे रब बच्चो ॾिनो आहे। उन बच्चे जे करे केॾियूं तकलीफ़ां बीबी मरियम ते आयूं। चवे थी अल्लाह न ॾे हा बच्चो हेड़े ॿार ॼमण खां अॻे ई मरी वञा हा। कालत या लईतनी मितु क़ब्ल हाज़ा।
ॾाढनि चयो सुभान अल्लाह। क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया। हेड़े ॿार ॼमण खां अॻे ई मरी वञा, मेणा मयारू खाई आ। माण्हू था चवनि मरियम हे ॿार काॾों आंदो थी। अल्लाह थो चए मरियम छो थी ग़लती करे, मां जो आहियां। बच्चे जे ॼमण जे करे अम्मा खे केॾियूं थियूं तकलीफ़ अचनि। को कीअं थो चए, को कीअं थो चए, को थो चए त बदिरा नमूने सां ॿार हेॾो होॾो आंदो अथई, बिना मुड़ुस जे बच्चो कीअं ॼमंदो। को थो चए मरियम अल्लाह जी ज़ाल आ, को थो चए ईसा रब जो पुटु आ। वाह मुंहिंजा रब, समूरा चयो बीबी मरियम जी हर मोड़ में अल्लाह मदद कई। भला ॾुखी घड़ीअ में माण्हू बि छॾे वञनि, रब बि छॾे त बानो काढे वञे, तॾहिं थो चए ओ मुंहिंजा बाना गणती न कजांइ, ओ मुंहिंजी बानी मरियम गणती न कजांइ। मां जो तोसां आहियां, इन बच्चे खां ॻाल्हाए दामन मां आज़ाद कराईंदो आहियां। इहा थी रब जी ज़ात। मरियम थी चए रब न ॾे हा ॿार, हे मेणा मयारू खाई आ। वार सदा चवनि या उख्त हारून मा कान अबूकी मरा सऊं व मा कानत उम्मुकी बगिया। हारून जी भेण न तुझो अबो हेड़ो न तुझी अम्मा हेड़ी, ॾाॾनि बि लजाई त नानक बि लजाई। हे ॿार काॾों आंदो थी। बीबी मरियम थी चए मासां न ॻाल्हायो, इहो पींघे में पियो थो पुछोसि त काॾों आयो आहे। मां पाण हैरान आ के कल्ह जी छोकिरी थी पढ़ाए थी, पींघनि वारा ॿार कीअं ॻाल्हाईंदा। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त। मरियम खे चई त तूं चवे न मासां न ॻाल्हायो, इहो जेको पींघे में पियो अथव इशारो तूं कर ते नथो ॻाल्हायां मां। केॾो न अम्मा ते या ॾुखी घड़ी आई। हयादार मर्द हुजे या औरत हुजे, उन ते तुहमत लॻंदी आहे। पोइ उहो मर्द औरत चवंदो अल्लाह ज़मीन फाड़ त मां अंदरि हलियो वञा। मरियम खे दिलजायूं थो ॾे त गणती न कर। तूं चवे न त मूंखे रोज़ो आहे, को खाइण जो रोज़ो रखे, को पीअण जो रखे, मूंखे ॻाल्हाइण जो रोज़ो आहे। ॾाढनि चयो सुभान अल्लाह। मूंखे ॻाल्हाइण जो रोज़ो आहे। इशारो कर मरियम चवे थी फअशारत इलई। ॾाढनि नथा चयो सुभान अल्लाह। इशारो कर चवे न इन्हीअ खां पुछो काॾों आयो आहे। मां पाण हैरान आ। अल्लाह तो चए उथी ईसा पैगंबर पीघे में वाज़ कर त तुझे अम्मा जी मूंझ भी लही वञे, तुझी नबूवत भी ज़ाहिर थी वञे, मां रब जी वहदानियत भी बयान थी वञे। जेको ईसा नबी जे अम्मा ते जो जेका तोहमत लगी, अल्लाह ईसा पीघे वारे ॿार खां एड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया जो समूरा जो दुनिया जो अकुल हैरान थी वियो। सॼी दुनिया जा मौलवी गॾु थियनि, ईसा नबीअ जहिड़ो वाइज़ चओ न करे सघंदा। तिन जुमलन वारो वाइज़ कई, वधीक वॾो वाइज़ भी न कई, तिन जुमलन वारो वाइज़, एॾो वाइज़ ईसा नबीअ जो रब खे वञो समूरा चयो हिन क़ुरान में लिखाए छॾियईं। ॾाढनि चयो सुभान अल्लाह। छा थो चए पींघे में क़ाल इन्नी अब्दुल्लाह। पहिरियों जुमिलो जॾहिं ॻाल्हाई माण्हू हैरान थी वियो, हैरान थी विया हे छा थी वियो। पीघनि वारनि ॿारनि कॾहिं ॻाल्हायो ई न आहे। समूरा चयो इहा बि रब जे ज़ात जी कुदरत आहे। हैरान थी विया हे छा थो चए पींघे वारो ॿार।
चवे तो काल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया। जड़ी ये लफ्ज़ ॻाल्हाई माण्हू हैरान थी विया, हे छा थो चवे ॿार, पींघन वारनि कॾहिं ॻाल्हायो ई न आहे। वाह रब तुंहिंजी कुदरत, बीबी मरियम खां उन जे बचे खां ॻाल्हाए, बीबी मरियम जी मुंहुं जलाइण वारो तूं आहीं। बचे खां ॻाल्हाए अम्मा जी मुंहुं झकाइला थी। अमर खे एॾी तकलीफ़ समूरा जो बचे जे करे आई आहे कि न? हयादार औरत पे ज़ालिमन तुहमत आई, वरी रब ॿार खां ॻाल्हाए दामन आज़ाद कराई। इहा कंहिंजी ताक़त? ॿई हथ मथे खणी चओ अल्लाह। इहा थी रब जी ज़ात। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त। समूरा चओ न हो मशवरा कंहिंसां कंदो आहे, न मीटिंगूं कंदो आहे, करे त कंहिंसां करे। समूरा चओ हुन जो हुकुम हलंदो आहे। इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। वाह कुरान तुझे लफ्ज़न तो मां कुर्बान वञा। फरमाए तो तहक़ीक़ अल्लाह कंहिं शइ जे ठाहिण जो इरादो करे चवंदो आहे थी, त उहा शइ जो थी पवंदी आहे। इहा कंहिंजी ताक़त? आदम पैदा कई न अबो न अम्मा, न अबो न अम्मा। मिट्टीअ मां बोतो तैयार करे उन में रूह फूके जन्नत जे ॿारनि में पियो घुमाएसि। सभिनी जो ॾाॾो चओ आदम अलैहिस्सलाम आहे। वरी उन जे खबीअ पासरीअ मां बीबी हवा तैयार कई। समूरा चओ या रब जे ज़ात जी ताक़त आहे। आदम जे हवालो से किरोड़े तुंहिंजा करम इंसान माते कई अकेलो हां को बि बजणा त हुजऊं। हा हा विंदर वारी शइ हुजे, खिलऊं ॻाल्हायूं त सयूं, के दुआ क़बूल कई माए। भला साल त क्या, ब त क्या, 5 त क्या, चे कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे। कलम हिल बसर हेॾे मारे त क्यों, कलम हिल बसर आदमा हीअ अख बूटे पटण तुंहिंजो कम। तुझे खबीअ पासरीअ मां हवा तैयार करे लटा से रात पाराए ॾाढी लाल कुंहार करे तुझे अॻियों बिहान मुंहिंजो गम। इहा थी रब जी ज़ात। तॾहिं थो चए या आदम सुकुन अंत वज़ौजुकल जन्नह। आदम तूं ऐं तुंहिंजी ज़ाल वञी ॿई जन्नत में रहो। समूरा चओ हुन खां पुछा करण वारो कोन्हे। अकुल तुंहिंजो मुंहिंजो कम न कंदो, जाथे रब जे ज़ात जी कुदरत कम कंदी। जो जेको 2 सालनि जे ॿार खां, साल जे ॿार खां अब्बा मां करे ॻाल्हाए सघे थो, उहो 3 ॾींहंनि जे ॿार ॼायल खां ॻाल्हाए त चओ ॻाल्हाए सघे थो। बीबी मरियम जी दामन कंहिं आज़ाद कई। बच्चे जे करे दुख आया, बच्चो पींघे में तो चे काल इन्नी अब्दुल्लाह। कुरान कुरान ॻाल्हियूं न थी, अखियूं बट दगु कहिड़ो वतो थी, हया न ईंदो थी। अहिड़ी अम्मा सां धकंदो आहियां, अहिड़ी अम्मा सां लड़ंदो आहियां, हया कर छो ज़ालिम बणियो आहियां। अहिड़े अबे खे अची ॾाड़ीअ में ॾुख ॾींदो आहियां, ॾाढो ॾुखियो थींदे, ॾाढो ॾुखियो थींदे। अखियूं बट अम्मा खे एॾी तकलीफ़ आई आहे। हा बीबी मरियम खे हा चए थी रब काॾे वञा, के गणती न कर, इन ॿार खां ॻाल्हाए दामन आज़ाद करे ॾींदो मां। इहा जो रब जे ज़ात जी ताक़त हुई। पींघे में ॿार थो चे काल इन्नी अब्दुल्लाह। छा चई? के वो दुनिया वारो
मुझे अम्मा ते कूड़ा ले वलाइण वारो हया कयो मां इब्नुल्लाह नया अब्दुल्लाह आहियां मां रब जो पुट नया मां रब जो बानो आहियां समूरा चो नबी अभी बाना थी लान सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। पाक ज़ात उन्हीं अल्लाह जी जे पांजे बाने खे रात जे टाइम ते मस्जिद हराम को मस्जिद अक्सा ताईं सैर करायो समूरा जो नबी अभी बाना थींदा ईसा नबी अखो पींघे में केर पियो ॻाल्हाए अदा मारे थकियो केर पियो ॻाल्हाए अल्लाह या कंहिंजी ताक़त हुई छा चई मां रब जो बानो हाँ मां उन जो पुट न आहियां अम्मा मुंहिंजी उन जी घरवारी न आहे मां हेॾो होॾो न आयो आहियां ॿुधो दुनिया वारो जे मां बदिराए नमूने सां चाहा त पोइ मूंखे नबी न करे हा मूंखे किताब बि ॾिनो अथई नबी बि बणायो अथई अल्लाह तो जे मरियम ॾे हवाल जे किरोड़े करम कयई हाँ हाँ मुंहिंजी मुंहुं जलाहे छॾई सुभान अल्लाह त चओ अखियूं बट वञे काॾे थो अहिड़ी अम्मा सां सीनो साईंदो आहे मथां तख्ता लिकरी वञणी हया कर अम्मा केॾा बचे सां ॾुख खाईंदी आहे क़ुरान थो फरमाए वहन अलावन अमर खे पेट में अञा तूं मन संखे चवणी आयो आहे बच्चो अम्मा खे 2-3 महीना गुज़रिया आहिनि 3 महीना 5 महीना उॾेड़ था थियनि तकलीफ़ थी अम्मा खे अचे ॼमण जे टाइम ते मौत हयाते जो जहिड़ो आहे अम्मा जे मथां तभी दुख संदी आ बच्चो जदी जमे तो दुख विसरी था वञनि चवे थी बच्चो त वेझो आणियो त मां इन्हीअ खे ॾिसां त सयूं अम्मा जी दीद बच्चे ते पवंदी दुख लहंदा वेंदा वाह मुंहिंजी अम्मा मरियम तोखे केॾा तो ते इम्तिहान आया क्यों अल्लाह तो जॾे हवाल कैसे किरोड़े कर्म कई बच्चे को ॻाल्हाई इहा थी रब जे ज़ात जी ताक़त हाणे सोचेसि ॾे हवाल मरियम ॿियो कुझु खपई कैसे पाणी पीअण कान कोन्हे के नारियूं वहाए ॾिनियूं माज़ पीउ इहा थी रब जी ज़ात फनादाहा मिन तहतिहा अल्लाह तहज़नी कद जाला रब्बुक तातक सरिया वाह कुरान तो में करण थो हा चें त पाणी पीअण कान कोन्हे नारियूं पाणीअ जूं वहाए ॾिनियूं माज़ पीउ भला से हे त पिया खावां छा बुखी भी आया मरियम उहो ज़मानो याद कर जॾहिं नंढड़ी बंद कमरे में अणमुंदाइता मेवा पे खाराया इहा थी ताक़त अल्लाह जे ज़ात जी केर पियो अणमुंदाइता मेवा खाराए इहो दी रब आयो जे ज़करिया नबी हिं जो चाबी असां तालो लाथई जेको बीबी मरियम जी ख़िदमत कंदो हो नज़र जो करे मरियम त वेठी आहे पर मरियम जो घर सॼो मेवन सां भरियो पियो आहे चवे थो हेॾे केरु आयो चाबी तव्हां वटि हुई आयो केरु चवेसि थी बाबा माते न कावड़ज माते न कावड़ज 3 ॾींहंनि जे जाते तूं 8 ॾींहं लाथा रात जे टाइम ते मूंखे बुख ते निंड न पे आई सिर्फ़ सजदे में रखी उन्हीअ खे सॼो तुम जंहिंजो ही ऐलान आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून एतिरो नथो सोचे बंद कमरे में आ माई मरियम उते भी रब खे थी सॾे
इहा थी तवकल जड़ी अम्मा जी एडी तवकल आ तो जो बच्चे जी भी रब ते तवकल आ उन्हीं अम्मा जे बच्चे के रब नबूवत थो अता करई या कंहिंजी ज़ात आ जो अल्लाह जी जो जंहिंखे मथे करे तो पुछा वारो कोने मर्जी जो चो मालिक आहे कि न वाह खुदा तुझी ताकत बिना मुर्सजे मरियम के जो बच्चो ॾिनई या कंहिंजी ताकत हुई ज़करिया नबी हैरान थियो हेॾे केर आयो चवेस थी बाबा जे मां कंहिंजे दर ते वञा हा त मुंद वारा मेवा हुजनि हेॾे त मेवनि ॾे त नज़र कर आहे हिन जी मुंद चइनि हिन जी मुंद चइनि जे पोइ माते छो थो कावड़जे मां कंहिंजे दर ते वञा हा मुंद वारा मेवा हुजनि बंदि कमरे में छत चीरे अन मुंदा हितां मेवा मूंखे खाराइण वारी अल्लाह जी ज़ात थी वाह माई मरियम तो ते इम्तिहान जो इम्तिहान में पास थी वही सुभान अल्लाह दॾा ढांचो एडी माई मरियम जी नेकी कई मारे तक कुरान में त नेकी पर सूरत जो नालो भी मरियम जो माई मरियम जे हया वजी नेकी आहे इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफाक वतहरक वस्तफाक अला निसाइल आलमीन यदि मलाकन चयो मरियम औरतूं तो घणियूं पर रब तोखे चूंडियो आ रब तोखे सगोरो कयो आ रब तोखे पाक बनायो आ हाणे जेॾी इज्जत कई अथई ओॾी इबादत कजांइ हाणे मां त चवंदो आहियां जंहिं अम्मा खे इज्जत पंहिंजी वधाइणी आहे उहो इबादत करे जंहिं मुंहिंजे अधे खे इज्जत वधाइणी आहे उहो इबादत करे जंहिं न्याणीअ खे इज्जत वधाइणी आहे कि उहा इबादत करे इबादत सां जो मान मिलंदो आहे हा हा हिते तूं राज़ी करेसि उते उहो राज़ी करे ॾाढनि चयो सुभान अल्लाह क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास जे तो पालनहार भी तहांजो मां मालिक भी तहांजो मां माबूद भी मां हुते नंढड़ी आ बंद कमरे में अनमुंदा हितां मेवा खाराईंसि हिते पाणीअ जूं नहरियूं वहाए ॾिनईसि हाणे थी चए बुखी बि आ चए सुकल उथड़ू खजीअ जो ॾिसे थी चइसि हा लोॾो तूं ॾे त खार कावां गेरियां इहा थी रब जे ज़ात जी तारीफ़ अच्छी ॾाढी थी अञा रब नथो सुञाणे शुक्र करजे अबे वारो कयो थी शुक्र करजे अम्मा वारो बणायो थी हे बच्चा जे घर में ॾिना थी सॼो ॾींहुं मज़ूरी करे आए तगारी खणी आए पत्थर कुटे आए दुकान हलाए आए लाबारो करे आए हाँ दुख खाई तकलीफ़ां करे हिलाल जी रोज़ी बच्चन जे लाइ आंदी थी घर पुजंदो वञु बच्चा ॾिसंदो वञु त थक ई लाहे छॾियां समूरा चो हो बेपरवाह ये घर खाली करे छॾई त केरु आहे जेको तुझे घरनि खे आबाद करई नथो सुञाणे मांखे इहे मुंहिंजा थोरा थी या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम इंसान मां सखी रब जूं मेहरबानियूं त ॾिस कहिड़ी चीज़ आहे जेका तोखे मां सखी रब जे यादगिरी खौंदी रोके हया कर मांखे सुञाण एॾा मुंहिंजा थोरा थी जेको न ॻणे थो सघे न लाहे थो सघे
न लिखी थो सके न गणे थो सके सजी उम्र मुंहिंजी इबादत कर इन पानी जे गिलास जे नेमत जो थोरो भी न लाए सकदे बच्चा मुफ्त मां ॾिना माए अबे अम्मा वारो मां कयो माए निंड्रा मां थो कराया घर आबाद मां कया थमाए तंदुरुस्ती मां ॾिनी थमाए इहा मुंहिंजी तारीफ़ वधी तूं फर्श ते तारीफ़ कर मुंहिंजी मां अर्श ते तारीफ़ कयां तूं माण्हुनि में तारीफ़ कर मां मलाकनि में तारीफ़ कयां वाह बीबी मरियम छा चईंसि सुकल उथड़ खजीअ जो ॾिसें थी लोडो चूंडे त खार का मां केरिया साईं हिन में न बुरकू आ न छड़ई आ न फरहो आ हे त सुको बुंडा अल्लाह तो जे मरियम में केड़ियूं थी ॻाल्हियूं करे ये छड़ई न आहे बुरकू न आहे फरहो न आहे त मां जो आहियां मां जो वेठो आं गलती न कर इनखे लोडो तूं ॾे वहुज़ी इलैकी बिजिज़इ नख़ला ॾाढनि चयो सुभान अल्लाह वहुज़ी इलैक बिजिज़इ नख़ला तुसाक़ित अलैक रुतबन जनिया हिय जो सुकल थोड़ा के लोडो ॾिनई पकला ताजू असीरू खारकू किरी पयूं हाणे तो जे जैसे मां छा कयां के तो फकुली वशरबी वकरी ऐना व इम्मा तरयिन मिनल बशर अहदा ॾाढा त चओ सुभान अल्लाह ॻाल्हियूं न आहिनि क़ुरान आ चओ सभु कुझु क़ुरान में आहे फकुली वशरबी वकरी ऐमा व इम्मा तरयिन मिनल बशर अहदा वकुली इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमा मरियम जेके खार का मिलियो थी खा जेको पानी मिलियो थी पी अञा मूंझ न थी लही ये बच्चे के तिरन में झले मुंह मुंह में मिलान तो मरियम जो कम आ तुझी मुंह जलान मां अल्लाह जे ज़ात जो कम आ समूरा चो बच्चन जे ॾिसण सां धीअ जी औलाद आ या पुट जी औलाद आ उन जे ॾिसण सां अबे अम्मा जी मुंझ लही वेंदी आहे समूरा चो पुट भी नेमतन त न्याणियूं भी नेमतन आहे कि न पुट के भाकुर पाए न्याणीअ खे धिका ॾींदो वते हया कर ये अॼु न्याणियूं आहिनि सुभाणे जो अमलियूं थींदियूं पुट नेमत आ चो न्याणी रहमत आ न्याणी रहमत आ हुजूर जो ज़मानो आ आदम जो अदब सेखारिया रसूलुल्लाह जो ज़मानो आ उहा भी न्याणी आ अबो जंहिंजो बीमार थी पियो आ न्यापो वयसि बाबो मौत जे करीब थी उन न्याणीअ जो माईअ जो मुड़ुस लड़ाईअ में वियो आ अबो बीमार थी पियो आ वरी न्यापो वयसि बाबो मौत जे करीब थी के मां मुड़ुस जे इजाज़त खां सवाइ न ईंदुमि वरी न्यापो वयसि बाबो अनकरीब दुनिया मां लॾण वारो थी के मां मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ न ईंदुमि वरी न्यापो वयसि बाबो दुनिया मां लॾे वई जवाब में चई त मां मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ न ईंदुमि हाँ काॾो अहिड़ियूं न्याणियूं अचनि काॾो अहिड़ियूं हयादार औरतूं अचनि ॿुधो दुनिया वारो इज़त कयो क़दुरु कयो अबे अम्मा जो क़दुरु कयो अबो अम्मा पंहिंजे न्याणियुनि जो क़दुरु कनि हाँ क़दुरु कनि समूरा चओ ज़ाला पंहिंजे मुड़ुसनि जो मर्द भी कदर कन पंहिंजे घर वारनि जो हाँ घर वारी तुझी गैरत थी हे तुझो नंग थी हया कर अखियूं पट कपड़ो भी घर जे अंदरों ॼणो थी सौदो सामान भी घर जे अंदरों ॼणो थी हाँ तू पंहिंजे घर वारीअ खे जो कुछ भी आ मुहैया करे पंहिंजे घर जे अंदरों करे दे घर वारी तुझी भी खिदमत कंदी तुझे बच्चन जी भी खिदमत कंदी तबाही अची वई आहे मुल्क में छाते ॻाल्हा अल्लाह शर सभिनी खे हया ॾे आमीन चओ आख़िर न्यापो जो मिलियुसि अबो मरी वई
नबी सेंगे बुधायूं सही हिन घर में न्याणी आ अबो दुनिया मो लॾे वियो अथसि बाबो लॾे वियो अथसि मुर्स माईअ जो लड़ाईअ में हुआ चवे थी मां मुर्स जी इजाज़त खां सवाइ न ईंदसि छा थो सम्झे इहा ख़बर रसूलुल्लाह ताईं वञी पुगी आ माई थी जे सुहिणो नबी मोकल ॾींदो त पोइ मां वेंदसि हाँ जे दिल पर मोहम्मद मोकल ॾींदो त पोइ मां वेंदसि छा चई नबी सिंह खे ॿुधायूं सही हीअं थी माई चे पाण फरमायूं वाह जे माई लज रखी आ हया कयो आहे पंहिंजे मुड़ुस जो मां मोहम्मद बि मोकल नथो ॾेई सघांसि हाणे इन माईअ खे ईअं कयो हाणे जंहिंजो बाबो दुनिया मां लॾे वियो आहे इहा भली अबे जे दर ते न वञे इन जे अबे जे जनाज़े जी खट खणाए थो न्याणीअ जे दर जे अंदरि रखरायो इहा आख़िरी दीदार पंहिंजे अबे जो करे जॾहिं जनाज़े जी खट खजी आई आहे उन महिल कफन खोलियो थे मथे मुंह करे थी चए ओ आसमान वारा खुदा ओ अर्श वारा खुदा ओ जहाननि जा पालना वारा अल्लाह अल्लाह मां पंहिंजे बाबे जी लज रखी तमाए अल्लाह मां पंहिंजे मुड़ुस जी लज रखी तमाए अल्लाह मुंहिंजे अबे जी लज तूं रखजाए अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कजाए अल्लाह मुंहिंजे अबे खे जन्नत ॾिजाए न्याणीअ दर्द मां दाह कई आहे न्याणीअ जी दाह जो मथे वई आहे दुआ क़बूल थी वई आहे हुनजे अबे खे चयो रब जन्नत ॾेई छॾी आहे नबी से के ॿुधायूं चइसि हीअं न्याणीअ दुआ घुरी पाण फरमायूं जिब्रील रब जा सलाम खणी माॾे आयो आहे इन जे न्याणीअ जी दुआ रब क़बूल कई आहे अल्लाह हुनजे अबे खे जन्नत ॾेई छॾी आहे काॾों अचनि अहिड़ियूं न्याणियूं काॾों अचनि अहिड़ियूं अमड़ियूं जंहिं गन ॾिना बीबी मरियम चयो पंहिंजे बचे सुभान अल्लाह त चयो दुख बि खाधई तोमतां बि लॻियूं पर उहा बीबी मरियम हा 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 मारे त सुभान अल्लाह हलंदे हलंदे उहा बीबी मरियम ईसा नबीअ जी अम्मा नबीअ जी अम्मा छा थो सम्झे हलंदे हलंदे दुनिया में लॾण वारी थी आहे इज़राइल घर में पहुची वियो आहे पुछा थो करेसि तूं केरु आहीं पुछा थी करेसि तूं केरु आहीं के मां उहो आहियां जेको रब जे हुकुम सां अबे अम्मा खां बच्चा जुदा कंदो आहियां अबे अम्मा खां बच्चा जुदा कंदो आहियां ऐं बच्चनि खां अबो अम्मा जुदा कंदो आहियां उहो मां आहियां चवेसि थी भला ॾे ख़बर के वक़्तु पूरो थी वियो आहे के झट त तरस त मुंहिंजो बच्चो ॿाहिरि वियो आहे ईसा नबी ईसा पैगंबर मोटी अचे त मां उन बच्चे सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां पोइ मूंखे जहान छॾिणो आहे हो थो चए न मां मिंट जी अॻराई कंदुमि न पोइ ते हटंदुमि जेकी तोखे करिणो आहे कर चए थी झट त तरस इन बच्चे जे करे मां ॾुख खाधा इन बच्चे जे करे तकलीफ़ आयूं इन बच्चे जे करे मां ते इम्तिहान आया इन बच्चे जे करे माते तोहमतां लॻियूं छड़ो ॿ लफ़्ज़ बच्चे सां ॻाल्हायां भली पोइ तूं पंहिंजी कारवाई कर मूंखे बि रब ॾे वञिणो आहे पर झट त तरसजांइ हो थो चए जेकी करिणो थी करे वठ मोहलत कान मिलंदई आख़िर बीबी मरियम हीअं निमाज़ में थी आहे जॾहिं सजदे में वई आहे हा समूरा जो दम परवाज़ थी वियो आयो जे ईसा अलैहि सलाम आयो जे नज़र जो कई नबी पर ख़बर ग़ैब जी नथी पए हुन जे लेखे तॾहिं अम्मा निमाज़ में आ सिर्फ़ सजदे में अम्मा जो रखियो आहे नज़र कान्हे हुन जे लेखे तॾहिं अम्मा निमाज़ में आ पतो ग़ैब जो चो नथो पए कलाक बीठो ॿ बीठो टे बीठो नज़र जो करे त अम्मा त दुनिया में आहे ई कोन हथ जे विधई त मां सिधी थी पई उन महिल तकर जे तरफ़ बकरारनि ॾे वियो हलो मां सां मदद अचो ॿ टे औरतूं हलनि जेके मुंहिंजे अम्मा खे गुस्ल ॾे वारनि ॿ टे मर्द हलनि जेके अम्मा जो जनाज़ो खणी हली दफ़नाइनि छा वर्दी मिली चवण लॻा केर तोसां हलंदो उहो तूं आहीं जेको चवंदे हिक रब जी पूॼा कयो कूनू रब्बानी इहे वाज़ कने त हिक अल्लाह जा थियो केर तुंहिंजे कढ लॻंदो
कोई भी तो सा ना हलंदो, औरतूं भी ना आयूं, मर्द भी ना आया, उतों दुख में हलियो आ, पोइ ते मोटियो अखियुनि मूं पाणी थो वहेसि, छा थो चवे, ऐ अल्लाह केॾो बेपरवाह आहे, आख़िर में ॿ लफ़्ज़ बि अम्मा सां ॻाल्हाइण न ॾिनई, अल्लाह केॾो बेपरवाह, अम्मा मुंहिंजे करे दुख तकलीफ़ां खाधियूं, ॿ लफ़्ज़ बि ॻाल्हाइण न ॾिनई, हेॾो बि जवाब मिलियो आहे, मुंहिंजे अम्मा जे गुस्ल कराइण लाइ कोई कोन्हे को, रस्ते ते रहमत जा मलाक मिलिया अथसि, ईसा पुट मरियम जा काॾे थो वञे, जे मुंहिंजी अम्मा दुनिया मां लॾे वई आहे, अम्मा दुनिया मां लॾे वई आहे, हेॾे टकर जे तरफ़ बकरा नंढे वियुमि, चयो मां नालो मां सां ॿ टे औरतूं हलनि जेके मुंहिंजे अम्मा खे गुस्ल ॾे वारनि, ॿ टे मर्द हलनि जेके मुंहिंजे अम्मा जो जनाज़ो दफ़नाइनि, हाणे इन दुख में अखियुनि मां पाणी थो हारींदो वञा, हिते रहमत जा मलाक था चवनि, ॻणती न कर, हल त तुंहिंजे अम्मा जो जनाज़ो हली असां दफ़नायूं। ॾाढनि चयो सुभान अल्लाह। जे तव्हां त जनाज़ो दफ़नाईंदव, हेॾे मारे तक गुस्ल मुंहिंजे अम्मा खे केरु ॾे वारे, जे हो ईसा पैगंबर ॻणती न कर, तुंहिंजे अम्मा जे गुस्ल जे लाइ जन्नत जूं हूड़ा पहुची वयूं आहिनि, समूरा चओ पंजनि जी मदद पाण कंदो आहे, वाह बीबी मरियम कमाए वई कमाए वई कमाए वई, तुंहिंजी क़ुरान में त नेकी कई पर सूरत जो नालो बि जो मरियम रखी छॾियईं, आहे कि न? अहिड़ियूं अमड़ियूं काॾो ईंदियूं, जे अमड़ियूं अम्मा मरियम जहिड़ियूं हूंदियूं त बच्चा ईसा पैगंबर जहिड़ा पैदा थींदा, जे अमड़ियूं अम्मा हाजरा जहिड़ियूं हूंदियूं समूरा त बच्चा इस्माइल नबीअ जहिड़ा पैदा थींदा, अम्मा मरियम अम्मा हाजरा बि जो बच्चे सां गॾु न ॾिना हा, आहे कि न? हलंदे हलंदे बच्चो जायो अथसि, हाणे बच्चे जी बि तड़प पई अम्मा हाजरा खे, हेॾो पाणीअ जी बि तलाश में लिखती आहे, हेॾो बच्चे ॾे बि नज़र थी करे, सफ़ा मरवे जबल ते थी डोड़े, इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह, ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह, थकिजी पिया हो, हर सफ़ा जबल ते हर मरवे ते तलाश आहे त पाणीअ जे लाइ, मां पंहिंजे पाणीअ जी तलाश थी अम्मा करे, बच्चो बि प्यारो आहे, वाह मुंहिंजी अम्मा हाजरा, अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं त बच्चा इस्माइल जहिड़ा ॼमंदा, समूरा चओ अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं, हासे खे ॼाणी त पीरान पीर जहिड़ा बच्चा ॼमंदा, समूरा चओ अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं त सिद्दीक़ अकबर जहिड़ा बच्चा ॼमंदा, अमड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं त उमर जहिड़ा जवान जहिड़ा बच्चा ॼमंदा, अमड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं समूरा चओ त उस्मान गनीअ जहिड़ा बच्चा ॼमंदा, अमड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं त सोने अलीअ जहिड़ा बच्चा ॼमंदा, अमड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं अम्मा फातिमा जहिड़ियूं त सोने हसन हुसैन जहिड़ा बच्चा ॼमंदा, वाह मुंहिंजी अम्मा, हर सफ़ा जबल ते हर मरवे ते पाणीअ जे तलाश में आ, जो बच्चो बि प्यारो आ, ग़ैबी आवाज़ आयो, ग़ैबी आवाज़ आयो, हाजरा इस्माइल तुंहिंजो बच्चो आ, खलील जो बि बच्चो आ, उन खां पाणी नथी घुरे, जवाब में छा थी चवे, जॾहिं खलील पाण रब खां घुरंदो आ, मां बि उन्हीअ खे अर्ज़ु कयो अथमि, जे बसि मुंहिंजी बानी हाजरा इहे लफ़्ज़ तुंहिंजे ज़बान मां ॿुधणा हा, हाणे पेर मुबारक चोरण तुंहिंजे बच्चे इस्माइल जो कमु आहे, हिन जे क़दमनि मुबारकनि मां जन्नत जी नंदी वहाइण मां अल्लाह जे ज़ात जो कमु आहे, हीअं जो पेर मुबारक चोरिंग जो जन्नत जी नहर वठी वही पई, अम्मा हाजरा पथरियूं खयूं आहिनि, हीअं बंदड़ा थी ॿधे, बंदड़ा थी ॿधे, पाणीअ खे छा थी चए, ज़मज़म, अरबीअ में पीअण खे चइबो आहे ज़मज़म, अम्मा हाजरा जा एॾा लफ़्ज़ रब खे वणिया जो पाणीअ ते नालो ई ज़मज़म रखराए छॾियईं,
तड़ी तो मुझो नबी सोनो तो चए पंजन शयुनि जे ज़ियारत में पंजन शयुनि जे ज़ियारत करण सां अल्लाह जे ज़ात जो कहर गज़ब दमर हटी वेंदो आहे रहमत वसी पवंदी आहे सहाबा था चवनि साईं पंज शयूं कहिड़ियूं आहिनि पाण फरमायो पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ऐं ॿिए नंबर में फरमायूं त काबे जी ज़ियारत ऐं टे नंबर में फरमायूं त अबे अम्मा जी ज़ियारत छा थो सम्झे अबे खे 5 रुपया त न ॾिनई अम्मा के 10 रुपया त न ॾिनई बाबे के शरबत जो गिलास त न पीआरी अम्मा के खीर त न पीआरी हा हा अम्मा के कपड़न जो वगो त न वठी ॾिनई बाबे के बिस्तार त न वठी ॾिनई छड़ो प्यार सां अबे ॾे निहारे अम्मा ॾे निहार अम्मा ॾे निहारे अबे ॾे निहार अर्श वारो दफ़्तर में उमिरे जो सवाब लिखाए छॾींदी कीअं लड़दो आहीं अड़े अबे अम्मा सां हया कर छो चरियो थियो आहे जंहिंजो अबो अम्मा नबी फरमाइनि था जीअरान उहो माॾे बि न अचे उन्हनि जी ख़िदमत कंदो रहे पोढ़ा थी विया आहिनि अबो अम्मा ख़िदमत कंदो रहे अल्लाह उन जे दफ़्तर में हज जो सवाब लिखाए छॾींदुसि अहिड़े अबे अम्मा सां कीअं लड़दो आहीं हया कर जीअरो आहे पंहिंजी हयातीअ में अबे अम्मा जी ख़िदमत कर त मां अर्ज़ पे कयो पहिरियों आहे क़ुरान जी ज़ियारत ॿियो चओ काबे जी ज़ियारत टियों चओ अबे अम्मा जी ज़ियारत ॾाढो त चओ सुभान अल्लाह जेके ज़ियारत करण सां अल्लाह जी ज़ात जो गज़ब कहर डमर हटी थो वञे पर जेके अबे अम्मा जी ख़िदमत कंदा उनखे जन्नत कीअं न मिलंदी ज़ोर ॾे बाबे खे बाबे जी ख़िदमत कर अहिड़ा बच्चा भी असां ॾिठासीं जेको अबे मां पोड़े जी ख़िदमत कनि जॾहिं अबे खे बि निंड अची वञे अम्मा खे बि निंड अची वञे उहो अबो मां दुआयूं पियो कंदो वते पंहिंजे बचनि खे ॾाढो त चओ सुभान अल्लाह कहिड़ो थियो आहे अहिड़े अबे अम्मा खे नाराज़ थो करे हया कर अखियूं बट नाराज़ न कजांइ पंहिंजे अबे अम्मा खे अबे अम्मा जी दुआ समूरा चो अर्श खे लोॾे विझंदी आहे पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों चओ अबे अम्मा जी ज़ियारत चौथों आब ज़मज़म जी ज़ियारत हा पीअण त आब ज़मज़म जो मथे थी हा 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 कंडी जाए मारे ज़ियारत करण सां बि अल्लाह जे ज़ात जो गज़ब डमर कहर हटी थो वञे चओ रहमत वसी थी पवे छो त हिकिड़े पासे ॾऊं अम्मा हाजरा जी चओ दुआ ॿिए पासे ॾऊं इस्माइल नबीअ जा कदम मुबारक आहिनि ऐं टे पासे ॾऊं चओ हिन में रसूलुल्लाह जी ओभर मुबारक पयल आहे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे चाचे अब्बास खे फरमायूं चाचा जी मुंहिंजा साईं के जल्दी वञो आब ज़मज़म जे खूह मां बोको पाणीअ जो भरे अचो नबी साईं जो चाचो बोको भरे आयो आहे पाण पीतऊं चाचा इहो बोको भराए वञी इन खूह में विझो छाजे करे के मुंहिंजा उम्मती के मिसकीन हूंदा के ग़रीब हूंदा हेॾे अचण जी ताक़त न हूंदनि हेॾे अचण जी ताक़त न हूंदनि मां मोहम्मद जे ज़ियारत खां रहिजी वेंदा इहो बोको भराए वञी इन खूह में विझो त जीअं घर वेठल मां मोहम्मद करीम जे उम्मतुनि खे मां मोहम्मद जी ओभर नसीब थिए तॾहिं थो नेकी करे नबी जी रब क़ुरान में लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम फ़इन तवल्लऊ फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम ॾाढो नथा चओ सुभान अल्लाह आहे मज़ो क़ुरान में क़ुरान नबीअ जो शान चओ खीर में खंड पइजी वई
मज़ो त रहमत ॾिसो, राहत ॾिसो, बरकत ॾिसो, जो सभु कुछ कुरान में आ। चिंबड़ो त इज्जत बचेव कुरान खे, असांखे हरीस नबी मिलियो आ। कंहिंखे सोन जो इर्स, कंहिंखे चांदीअ जो इर्स, कंहिंखे हीरन लालन जवारन जो इर्स, कंहिंखे मोतिन जो इर्स। असांजे मोहम्मद खे चओ उम्मत जो इर्स। हा हा हा, उम्मत जो इर्स। ॼमियो आहे बि उम्मत याद, मेराज ते थो वञे बि उम्मत याद, जन्नत जो सैर थो करे बि उम्मत याद। 15 शाबान जी रात आहे, मारे तक अम्मा आशा के नबी फरमाइन था, सिद्दीका अज तुझे बिस्तरे जो वारो आ, ये मोकल दे त मां मोहम्मद इन भलारी रात में उम्मत जे लाइ खुदा को माफ़ी जूं दुआयूं घुरां। नजर तक जाए, नजर तक जाए। उहा अम्मा आशा हुआ थी, हिकड़ी अम्मा अॻिते ॿुधाई ॿी सौट ॿुधाई, टी चाचे ॿुधाई, उहा अम्मा चयो जेका रब जे क़ुरान ॿुधाई। अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। समूरा जो नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायरनि, नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायर। अम्मा जी गिला न कजाए, तख्ता लिकरी वेंदई। अम्मा आशा थी चे सोना नबी छो हेरे मारे तक, छो तो मुझो मोहम्मद अरबी मोहम्मद जायो आ। अम्मा आमना जी झोली नसीब थी आ। नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के 3 झोलियूं नसीब थियूं जायो आ। अम्मा आमना जी झोली आ। हा हा, समूरा चो वरी हिजरत करे आयो आ त अबू बकर सिद्दीक जी गार में झोली आ। वरी चो जे फानी जान के छड़े जन्नत ॾे रवानो थो थिए। समूरा चो असांजी अम्मा सुने मोहम्मद जी रानी अबू बकर सिद्दीक जे न्याणीअ जी झोली आ। समूरा चो मोमिनन जी अम्मा आहे कि न? अम्मा आशा जो हुजरो आ, जेको मोहम्मद मुस्तफा जो रोज़ो आ, जाथे रात ॾींहुं रब जी चो रहमत वसे ई वसे थी। रात ॾींहुं थी रहमत वसे। अम्मा आशा बि चो असांजी अम्मा आहे कि न? ॻाल्हायो मां सां। अम्मा खदीजा बि चो असांजी अम्मा। अम्मा आशा थी चे मां इजाजत ॾिनी पंहिंजे नबीअ खे, इजाजत ॾिनमि पंहिंजे दिलबर नबीअ खे, मां इजाजत ॾिनी। सोना नबी मुंहिंजी इजाजत अथव। साईं जन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इजाजत ॾिनई। पाण अधरात जो टाइम आहे। हा हा, सजदे में सिर मुबारक सजदे में रखी छा था चवनि? व इन तुअज़िबहुम व इन्नहुम इबादुका व इन तग़फिर लहुम व इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ऐ अल्लाह, जेकर हिननि ते तूं अज़ाब करे त तुंहिंजा बानान, पर जे इन्हनि खे माफ़ करे त तोखां पुछा वारो ई कोन्हे। रब हिननि ॾे नज़र न कर, मां मोहम्मद ॾे नज़र कर। समूरा चो अम्मा आशा चो अमीन जी अम्मा। वरी भेड़ कंडे मारे अम्मा फातिमा जहिड़ियूं अमड़ियूं जिन हसन हुसैन जे लालत बच्चा जेके 7 सालनि जे उमिरि में क़ुरान जा हाफ़िज़ थी विया, जंहिंखे अम्मा पींघे में सुमारे, लोली ॾे बि क़ुरान, ॿोली बि क़ुरान, समूरा चो झोली बि क़ुरान। वाह मुंहिंजी अम्मा पींघे में सुमारे यासीन जी लोली थी ॾेन। हाँ, पींघे में सुमारे वरी लोली अर-रहमान सूरत जी थी ॾेन। जो जेसिताईं अम्मा फातिमा जन्नत में न वेंदी, तेसिताईं का औरत जन्नत में न वेंदी। अम्मा फातिमा खातून जन्नत,
एड़ियूं न्याणियूं काॾों अचनि, एड़ियूं अमड़ियूं काॾों अचनि, जंहिंखे नबी सईजन फरमाईंदा हा, फातिमा तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, तोखे मां मोहम्मद ॾिसंदो आहियां, मुंहिंजा ॾुख ई लही वेंदा आहिनि। वो हसन हुसैन जंहिंखे नंढी उम्र में अम्मा वटों लोली भी कुरान, बोली भी कुरान, झोली भी चो कुरान वारी मिली, जेके 7 सालनि जे उम्र में कुरान जा हाफ़िज़ बणिजी विया, जंहिंजो बाबो अली भी समूरा चो कुरान जो हाफ़िज़ आहे, जंहिंजो नानो अरबी मोहम्मद आहे, जंहिं ते रब 30 पारनि वारो कुरान नाज़िल कयो आहे। सॼी दुनिया में अहिड़ो नानो कंहिंजो कोन्हे जेको हसन हुसैन खे मिलियो आहे। सॼी दुनिया में समूरा चओ अहिड़ी अम्मा कंहिंजी कान्हे जेका हसन हुसैन खे चओ अम्मा मिली आहे। बाबो चओ बहादुरनि जो सरदार मिलियो आहे, अम्मा क़ुरान जी हाफ़िज़ानी आलिमानी आहे। हया कयो दुनिया वारो, अॼु न्याणियूं नथियूं वञी, हया कर ॾाढा ॾुखिया थींदव, पुट प्यारा थी न्याणियूं नथियूं वञी। रसूलुल्लाह खे अम्मा फातिमा एॾी प्यारी ईंदी जो बाबे जे घर ईंदी सईं उथी वेंदा हा, अब्बा मुंहिंजी एॾी इज़त था कयो, चई पुट कीअं न कयां, तुंहिंजी इज़त कीअं न कयां। हाणे जिब्रील माॾे आयो आहे, जंहिं चयो मूंखे जंहिं इहे लफ़्ज़ चया जेसिताईं तव्हांजी न्याणी जन्नत में कदम मुबारक न रखंदी, तेसिताईं का औरत जन्नत में न वेंदी। जो कुरान जी हाफ़िज़ानी आलिमानी नबी से न पढ़ाइनि हा अम्मा फातिमा खे, त हसन हुसैन जहिड़ा लाल काथों ॼमिंदा। मके जा काफ़िर न्याणियूं ज़िंदा दरगोर कंदा हा, पढ़ाईंदा न हा, जीअरे पूरे छॾींदा हा। हिकिड़ो काफ़िर सफ़र में निकिरी वियो, घरवारीअ खे चई तोखे हमल आहे, मां मोटी अचां, पुट ॼमई छॾे ॾिजांसि, न्याणी ॼमई कुई फिटी कजांसि। कुदरत ख़ुदा जी मोटी आयो, न्याणी हुनजी थोड़ी वॾी थी वई। पुछा कई त हीअ केरु आहे, कि ये तुझी न्याणी आ। न्याणी पुछा कई त हे केरु आहे, मानस थी चए तुझो बाबो आ। खुदा जी कुदरत 2-3 ॾींहं गुज़रिया, हे मटु शानी न पियो पंहिंजो समझे त मां कंहिंखे न्याणी ॾींदुसि। हिकिड़े ॾींहुं न्याणीअ खे वठी थो हले, काॾे थो बाग़ी थियूं हले कि हल त मां नानाणनि ॾांहुं घुमाए अचां, मामनि जे तरफ़ ॾांहुं घुमाए अचां। न्याणी ख़ुशीअ में बाबे जे कद थी हले, आख़िर झंगल ॾे थो वचूं हले, चवे थी अब्बा मुंहिंजे मामनि ऐं नाननि जो एॾे त वचन न आहे, एॾे त घर न आहे, हे कहिड़ो रस्तो वरितो थी। आख़िर हिन खे रहम न पे आयो, आख़िर वठी आयो, उते झंगल में अची पहुतो आहे, कोडर सां खॾ थो खोटे। न्याणी थी चए बाबा छा थो करे, हे छा थो करे, त बि हिन खे रहम न पियो अचे, हो खॾ पियो खोटे। हाँ पघर थो निकिरे अबे खे, न्याणी पखा थी बीठी मथो हणेसि, पखा थी हणेसि, मिटी पेरनि ते थी लॻे, ॼंघनि ते थी लॻे, न्याणी उहा मिटी थी परे कंदी वञेसि, त बि हिन खे रहम नथो अचे। जॾहिं कोडर खणे थो, खॾ खोटे थो कोडर सां, न्याणीअ खे सॾु थो करे, ओरे त न्याणी डुकंदी आई, हिक लत मथे रखी अथई, ॿी हेठि, उन न्याणीअ खे खॾ में लाथो अथई। न्याणी अब्बा अब्बा थी करे, अब्बा मूंखे कहिड़े ॾोह में थो पूरे, अब्बा मूंखे कहिड़े ॾोह में थो पूरे, मूंखे पोइते मोटायल, मां तुंहिंजे वरी घर न ईंदमि, अब्बा मां तोॾे न ईंदमि, मां तोखां कुझु न घुरंदमि, अब्बा मूंखे कहिड़े ॾोह में थो पूरे। हिक लत न्याणीअ जे गर्दन ते रखी अथई, ॿी मथे, हीअ कोडर सां मिटी थो लाहींदो वञे। न्याणी रिया थी करे, दाहां थी करे, न्याणी दाहां थी करे, त बि हिन खे रहम न पियो अचे। आख़िर जॾहिं दाहां ख़त्म थी वयूं, अस्तग़फिरुल्लाह, केॾो ॾुख ॾिनई पंहिंजे न्याणीअ खे। आख़िर जॾहिं दाहां ख़त्म थियूं, हिन सम्झो त छोकर हाणे ख़त्म थी वई, हिन खे रहम न आयो। जॾहिं मोटे करे पोइते मोटी आयो, न्याणीअ खे दफ़न करे आयो। आख़िर उहा न्याणी पई यादि अचेसि, हिकिड़े दफ़े रसूल अल्लाह वटि आयो आहे, अल्लाह जा रसूल हे कमु करे आयो आहियां, न्याणी पां मां पंहिंजी जीअरी पूरे आयो आहियां। इहो वाक़ियो जे अरबी मोहम्मद खे ॿुधाई,
समूरा चो मुझे मोहम्मद करीम जे नबूवत वारन अखिर मुबारकन वो पानी वही हो ज़ालिम तोखे पुट प्यारान न्याणियूं न थियूं वञी न्याणियूं त निमाणियूं थी वञनि हे पुट अबो तॾहिं थो करे पंजे रुपए जी लालच अथसि न्याणीअ खे ॾे तोड़े न ॾे त बि बाबे जो लफ़्ज़ चओ ज़बान तो न लाहींदी पुट थी लालच जो न्याणी थी बिना लालच पुट जी दौलत दे नजर हूंदी आहे न्याणीअ जी अबे अम्मा दे चो नजर हूंदी आहे इहा भी त न्याणी हुई रसूलुल्लाह जहिड़ी हस्तीअ घेरो वारे विधई नबी से फरमायो एड़ो दर्दनाक वाक़ियो ॿुधायो थी जो मां मोहम्मद जे अखियुनि मां पाणी वही आहे इहे मके जा काफ़र ईअं कंदा हा तूं न्याणियूं विहारे छॾे हो जीअरियूं पूरींदा हया कर ॾाढो ॾुखियो थींदे समूरा चओ जे न्याणियूं विहारियूं उन जो अबो अम्मा क़यामत जे ॾींहुं चओ कातिलनि जे कतार में बीठा हूंदा खुदा बचाए आमीन चओ इज्जत कंदो कर पंहिंजे अबे अम्मा जी इज्जत कर पंहिंजे न्याणियुनि ते रहम कंदो कर हाँ घरवारीअ ॾे हाकिमियत जे नज़र सां निहार जाए हाकिमियत जे नज़र सां निहार जाए अबे अम्मा ॾे अदब वारी नज़र सां निहार जाए न्याणियुनि ॾे समूरा चओ शफ़क़त वारी नज़र सां निहार जाए नज़र में ही फ़र्क़ु रखणो थी बाबे सां सीट जी न बेजाए अम्मा सां सीट जी न बेजाए अबे अम्मा बद दुआ कई तबाह बर्बाद थी वेंदे अबे अम्मा दुआ कई जन्नत जा दरवाजा खुली मिलंदई सब ॾाढनि चओ सुभान अल्लाह अल्लाह जो फज़ल करम छो हिन महिल ताईं क़ुरान ॿुधो इहा उन्हीअ जी महिरबानी थी वई सॼी राति बे मां जी तारीफ़ कयां जो न खुटंदी छो त क़ुरान में तारीफ़ लिखी पई आहे इज़ क़ाल लुक़मान लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्या ला तुशरिक बिल्लाहि इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम अबो पुट खे तो वाइदो करे शिरक न कजाए शिरक वॾो ज़ुल्म थी लुक़मान हकीम जा एॾा लफ़्ज़ रब खे वणिया जेको पुट खे वाइदो कई क़ुरान में त लिखराई पर सूरत जो नालो बि लुक़मान रखी छॾियईं दुआ है अल्लाह ताला हिन मजलिस के अजोके खे रब कबूल फरमाए अजोके प्रोग्राम के कबूल फरमाए जन मेहनत करे हिम्मत करे प्रोग्राम रखियो आहे दीदार साहब जन पी जमात साहब हो मौलाना साहब अदो जेतरी जमात जन के अल्लाह तौफीक ॾिनी अजोको प्रोग्राम रखायो तो अल्लाह इन के मंजूर ऐं मक़बूल फरमाए अल्लाह ताला इन खैर जे करे हिन कुरान पढ़ाइण जे करे असांजा ॿई जहान रोशन कर अल्लाह सभिनी जूं परेशानियूं दफ़े कर ऐं अल्लाह कर्ज़ बि लाहे मर्ज़ बि लाहे ए अल्लाह सभिनी खे पंहिंजे अबे अम्मा जो अखियुनि जो ठार बणाए